हैदराबाद के हवाउनि में असांजी रेडियो की दुनिया जो बेहतरीन कंपेयर ऐं सुहिणो लेखक राजा रुस्तम पालारी पंहिंजे अंदर जा अहसास कुछ हीअं लिखे थो। कंहिं पद्मणी जे पेरनि जे नाज़ के नफ़ीस विखुन खां वेंदे कंहिं कजलाणिन अखियुनि जे अनोखी अदा ताईं कंहिं कुठल दिलि खे दिलासा ॾींदड़ महबूब ज़ुल्फ़नि जे बकल खां वेंदे पाज़ेबनि में लटकी पियल दिलि जी चुनीअ ताईं न रुॻो हीअ दुनिया हुस्नाकिन जा मंज़र पंहिंजी कच्छ कोठे रखे थी, पर ही अंदर जा जान, ही मन भावनाऊं, ही अखियुनि सां कयल खेंचलियूं, ही महबूब मॻीअ जूं ॻाल्हियूं, ही दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं सभई पंहिंजे रूह तरीअ ते के इश्क जा अंतर मंत्र पढ़नि थियूं ऐं खन पलल सगारनि दिलासनि जी मथभरी उॾाम कंदे कंदे के सुंदर शाम में के अहिड़े गांव में लही वञनि थियूं जिते सनन गुलाबी ऐं महबूब चपनि जूं ॻाल्हियूं आहिनि, जिते धीरे धीरे चुरपुर कंदड़ कराइन जे चूड़ियुनि मां निकिरंदड़ को आवाज़ ॿुधण में अचे। जिते रुमाल में लिकाए रखियल फोटुनि जहिड़नि ख़ुशबूदार ख़्यालनि ऐं टकनि जी पंहिंजी अहमियत आहे ऐं खीर जहिड़नि चपनि तां मुर्क ऐं सुर्क बंची लहे थी अंदर जी दुनिया में, ऐं ही हर इंसान जे अंदर जो जान जेको इलाही ख़ूबसूरत हूंदो आहे सो कॾहिं कॾहिं सफ़ा उजड़ी वेंदो आहे। जॾहिं विछोड़नि जूं हवाऊं घुलण लॻंदियूं आहिनि, जॾहिं पंहिंजा परे थी वेंदा आहिनि, जॾहिं भरवसा भेलाड़ थी वेंदा आहिनि, जॾहिं एतमादनि जूं दीवारूं ड्रही वेंदियूं आहिनि, जॾहिं अखियुनि खां वेझा ऐं मिठा माण्हू परभरा थी वेंदा आहिनि ऐं अखियुनि खे कुई छॾींदा आहिनि पखियुनि जियां, त अकेलाइनि जो बार लही ईंदो आहे कुल्हनि मथां ऐं जीवन ॾाढो हेकलो, कांहिलो ऐं ॾुखारो थी वेंदो आहे ऐं ज़िंदगी बचपन में ॾुतरजी वियल ॿार जे अहसासनि जा मजरूह थी वेंदी आहे ऐं चपनि जी चांउठ ते भिटाई बादशाह जूं सिटूं तरी ईंदियूं आहिनि त तिन ॾुखनि खे शाबास जिनी मूंसे घारियो जा जीअरी तां हुया मूं पास, जॾहिं प्रिय खे मिलियास त वीचारा भरी विया।